कश्मीरिन सां इज़हार यकजहती के हवाले से तंजीम व फ़िक्र सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन घोटकी शिया उलमा तरफा धार धार रैलियों कढियूं वियूं। रैली में शरीक अगवाणन जो सनन चवण है त कश्मीरी अवाम ते भारत जड़ी रीत जुल्म करे रहियो आहे उन जो दुनिया में किथे भी मिसाल नथो मिले। इन हवाले से रैली में शरीक पीरबख्श भट्टी, उमेद अली कलवड़, फरजंद मलिक सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त सॼी पंहिंजो आलमी सतह ते मुतालबो था कयूं त INO को मुतालबो था कयूं त उन्हनि खे आज़ादु कयो वञे, वरना असां पाकिस्तानी जाॻिया आहियूं। हाणे उनखे मोदी खे इहा जाइ न ॾींदासीं त पाकिस्तान सां या कश्मीरनि सां को ज़ुल्म करे उन ज़ुल्म जी हद जेका आहे उन इंसाननि जी हक़ूक़ी जेका आहे उनखे लताड़ कई अथसि। इन जे लाइ असां को बर्दाश्त हाणे न थींदो। असां इहो मुतालबो कयूं था, पंहिंजी वफ़ाक़ गवर्नमेंट खां बि मुतालबो कयूं था त कश्मीरनि जी हिमायत करे कश्मीरनि खे आज़ादु कराए वञे। तव्हां ॾिसो था पूरे मुल्क जे अंदरि सरापा एहतजाज आहे पूरो मुल्क असांजो पाकिस्तान त कश्मीर के 1 साल थी चुको आहे कि हुते कर्फ्यू लॻल आहे। जेको तव्हां वबा जे सूरत में ॾिसो था पूरी दुनिया जे अंदरि कोरोना वबा हुई, हुन में लॉकडाउन हुयो, नॉर्मल लॉकडाउन हुयो जंहिंजे अंदरि असांजूं मुख़्तलिफ़ अशियाऊं ज़रूरियात जेका हुई ज़िंदगी जी हो बि खुलियल हुई। त हुन जे बावजूद बि असां केतिरा परेशान हुआसीं ऐं जिते कश्मीर जे अंदरि पूरो साल थी चुको आहे उते कर्फ्यू लॻल आहे, जिते न का सहूलियत आहे का हेल्थ जी, एजुकेशन जी ऐं हुननि मिसकिननि ॿारनि सां बीमारनि जो को भी हॉस्पिटल्स जो बंद आहिनि, एजुकेशन बंद आहिनि। तव्हां सम्झो था केतिरी ना हुननि खे तकलीफ़। नाज़रीन, सोचण जी ॻाल्हि इहा आहे त आलमी दुनिया खे खपे त फौरी तौर ते नोटिस वठी भारतीय ज़ुल्म जो ख़ात्मो आणण जे लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। हिकु तरफ़ गॾियल क़ौमुनि जो इदारो वॾियूं दावाऊं करे रहियो आहे, लेकिन कश्मीर जे हवाले सां हुन को बि किरदारु अदा नाहे कयो। आख़िर कश्मीरी भाउर इंसाफ़ लाइ कंहिंजो दर खड़काइनि। कैमरामैन शहज़ाद सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।